अस्सलाम वालेकुम नाज़रीन। नसीराबाद खां हिते ख़बर शामिल कजे थी त शहर जो अमन अमान बहाल कयो, चोरियूं फुरियूं बंदि कयो। अॼु ॿिए ॾींहुं बि सिंध तरक़ी पसंद पार्टी तालके नसीराबाद तरफ़ां पार्टी कारकुननि सुधीर शेख समेत शहरनि खां फुरथियल मोटरसाइकिलुनि ऐं घरनि मां धाड़नि ख़िलाफ़ नूनारी मौला नसीराबाद खां अर्थर मोरीअ ताईं तालके सदर ख़ुदाबख़्श सांगरो, सिटी सदर मंसूर सुमरो, उबदार लगारी, सखावत नूनारी, यासीन सांगरो, सुधीर शेख जी अॻुवाणी में कारकुननि एहतजाजी रैली कढी थाणे आॾो धरणो हयो। मुज़ाहिरीन पारां SHO नसीराबाद खे फौरी तौरु हटाइण जो मुतालबो कयो।